में वारी रांदी जंग असांजी जारी रहंदी पानी खातिर ही बचन खातिर तराई वेझो इमामबाद स्टॉप ते जिथे इमामबाद जागीर जे ज़मींदारन हारियन पारां पानी जी शदीद खोट जे खिलाफ एहतजाजी धरणो हणी इहो मेन रोड कराची का बदीन वेंदड़ थरकुल रोड मुकम्मल तौर ते बंद करे छडियो आहे जंहिं सबब हिते 100 गाड़ियूं जेके आहिनि बीह रहियूं आहिनि ऐं केतिरा ई मुसाफ़िर जेका आहिनि परेशान आहिनि। हिननि जो इहो चवणु आहे त इमामबाद जागीर में पानी न हुजण जे करे असांजो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। हिन वक़्तु मूंसां गॾु हिते जा आबादगार ऐं हारी मौजूद आहिनि। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल करियूं हुननि जो छा चवणु आहे। दरअसल हकीकत इहा आहे त अॻे असां वटि अमूमन ईअं हूंदो हो त 5 महीने में पाणी अची वेंदो हो। 5 महीने में ईंदो हो त असां वटि हिते माण्हू हल्को फुल्को जेको तो अञा पोयां हूंदो पाणी त हिते असीं 2 टे ॾींहं लेट करे वेचारो बि पोखींदा हुआसीं ऐं असांजो कमु वरी बि जेको 7 महीने में रोंबो स्टार्ट थींदो। पर हिन वक़्तु असीं अञा ताईं बिज कोन पोखे सघिया आहियूं ऐं शदीद पाणी जे न हुजण जे करे हिते माल मवेशियूं सभु जेके परेशान आहिनि। इंसान ज़ात त हूअं बि जेको तो हिन पाणी खां सवाइ जी कोन थी सघे। पाणी आहे कोन हिन बाला अची तरह त असां काफ़ी चक्कर मिलिया आहियूं बाबा ॾियूं था पर असांजे लाइ हुननि वटि शायदि इमावा वारनि लाइ पाणी कोन्हे। बाक़ी तक़रीबन माशाअल्लाह शुक्र आहे अल्लाह जो ॿियनि पासे सभिनि शाखनि में पाणी आहे। जेके बासर माण्हुनि जूं अॼुकल्ह गुंजियूं लॻल आहिनि उन जे खिलाफ़ एहतजाज आहे। असांजी डिमांड आहे त उहे बासर माण्हुनि जूं गुंजियूं कढियूं वञनि ऐं जेके अनलीगल वाटर आहिनि सिद्दीक दारोगो ऐं अयूब चांडियो जेको ख़ुदि एम्प्लॉई आहे दारोगो आहे इमामबाद शहर जो जेको पंहिंजी बदमस्ती कयो वेठो आहे ऐं ॿियो एहसान ख़ासि करे जेको सर्वेल आहे उहो बि मथे 50,000 रुपए जे हिसाब सां गुंजियूं हणाए पियो। डीसी बदीन सां बि मुलाक़ात कई आहे। हुकूमती नुमाइंदनि सां बि मुलाक़ातूं कयूं आहिनि। हिते जा माण्हू इहो ई चवनि था त असांखे पाणी ॾियो असांखे जियापो ॾियो। 400 खां मथे लीटर डीज़ल ख़रीद करे माण्हुनि खेड़ी कई आहे। हाइब्रिड जेके ॿिज महांगा आहिनि 7 महीनूं हले पियो अञा ताईं पाणी न मिलियो आहे। अञा ताईं पाणी न मिलियो हिन खां पोइ माण्हू कॾहिं आबादी कंदा। 7 महीना थी आहिनि मजबूरी आहे तॾहिं असां धरणो कयो असांजो ख़ुशी सां कोन कयो कंहिंखे ज़लील करियूं परेशान करियूं या असांजी ख़ुदा जी सरकार ॾाढी आहे पर असांजी मजबूरी आहे। सभु ॻाल्हियूं छॾे पोइ अची वेठा आहियूं रोड ते ॿियो कुझु बि कोन्हे। असांखे केरु ॿुधण वारो केरु बि कोन्हे। वीचारो न पोखे सघिया आहियूं 7-8 महीनूं थियो आहे। आख़िरी हाणे बरसातूं नाए में सीउ पइजी वेंदा। हुननि जूं मां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो मुतालबो आहे त इमामबाद जागीर खे जल्द अज जल्द पाणी ॾेई हिननि जो जेको मुआशी क़त्लेआम आहे उहो बंदि कयो वञे। हिननि मुतालबो कयो आहे हुकूमत सिंध ऐं डीसी बदीन तोड़े आबपाशी अमलदारनि खां त जल्द अज जल्द हिन मामले जो नोटिस वठी इमामबाद जागीर के पानी फराहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद आशिक़ राई, सिंध वॉइस न्यूज़, गोलारची।